يجعل لهم الرحمن ودا صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والذاكرين والمطمئنين والموقنين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم. बंदाए परवरदिगार उम्मते अहमद नबी दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफी अदालम मिल्लते हज़रत खलील खाक पाए सुहाज़म ज़ेर साया हर वली। हज़रत भटाई साहब रहमतुल्लाह ताला अलैहि जी ज़ात बाबरकात इरशाद तो फरमाए त अल्लाह इने करी जे मरा मारन माग तजियरे पसां जेदियूं वनी ही वेराग त भलो भाया भाग जे साड़े हमें मरा सैयद चए। अल्लाह अल्लाह उहे आन नतने असां खे ओॾहीं ॾुखिय ॾींहुं हुन गुज़रे तकींदे तनकान जन सारू हर हाड़ से वाली कर बेझड़ा। निहायत वाजिबुल एहतराम सदरे महफिल पीरे तरीक़त हर दिल अजीज आशिक़े रसूल नेक सूरत नेक सीरत तवां असां आशिक़नि जी दिलनि जी धड़कन पीर आफ दरगाह आलिया करोली शरीफ हजरत क़िबला साईं सैयद मोहम्मद अब्दुल क़ादिर शाह साहिब जीलानी दामत बरकातुहुल आलिया स्टेज ते वेठल अहले सुन्नत वल जमायत जी सूह अहले सुन्नत वल जमायत जी छपर ऐं छांव पीरे मोहा गौसे ज़मा हज़रत क़िबला साईं सैयद मोहम्मद ज़ियाउल्लाह शाह साहिब जीलानी मद्दज़िलहुल आली ऐं स्टेज ते वेठल ॿिया सादाती किराम हुफ़ाज़े किराम मशाइख़े उज़्ज़ाम अहले सुन्नत वल जमायत जा उलमाए किराम व बिरादरान इस्लाम तमां जमायत सबूरीअ खां हिकिड़ो अर्ज़ु करे मां ॻाल्हि पुछां पियो त अॼोको वक़्तु ॾाढो नाज़ुक दौर आहे दज्जाली ऐं शैतानी दौर पियो हले हा या न कयो। रात जो मिसकीनन गरीबन खे आराम कोन्हे मेहन जा डांदन जा उठन जा चोर घुमंदा फिरंदा पिया वतन के माण्हू रोडन ते फुरिया वञनि के अगवा थिया वञनि
दिल के सुकून ऐं करार कोन्हे, बेचैनी आ। इन्हीअ जो पहिरियों कारण त इहो ई आहे त असां पंहिंजे रब खे विसारियो आहे ऐं उन्हीअ जी सज़ा असांखे पई पंहिंजनि करतूतनि जी मिले। जेकॾहिं असां पंहिंजे रब खे राज़ी करण जी कोशिशि कंदासीं, अलाह अलाह जो रसूल ॾिसे थो त इहे बीमारियूं, इहे बलाऊं असांजे मथां ईअं टरी वेंदियूं जीअं सावणीअ जे मींहं जो हिकिड़ो को ककर अचे ऐं 2 मिंट रुगो मींहुं वसायूं वरी ॻाल्हियो वञे। ॻाल्हायो, पंहिंजे मुर्शिद दस्तगीर जे सदके ॻाल्हायो आहे न, शाबाश। पर मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु करे वञा, राति जो चोर पिया, सोन खणी विया, पैसा खणी विया, अलाह कंदो त वरी पैसा बि थी पवंदा, सोन चांदियूं बि थी पवंदा। ढोर चोर काहे विया, वरी मालिक साईं भेजे ढोर बि ॾींदो। अदा जेकॾहिं धाड़ेल अगवा करे विया त 5 लख रुपया 10 लख रुपया ॾेई करे वरी जान छॾाए ईंदासीं, वरी दुनिया थी पवंदी, सिर त बचाए आयासीं। पर मां तव्हांखे हिकिड़ो ख़ुदा वास्ते अर्ज़ु कयां, जेको ठगी बि नाहे, ठाह बि नाहे, हक़ीक़त ई त हिन दुनिया जे तख़्ते ते ईमान जा धाड़ेल बि चओ तरफ़ पिया फिरंदा वतन, पर भले रूप में, सुठे रूप में माण्हू वेचारा उन्हनि खे ॾिसण सां भुलियो पिया पवनि। हाणे उहे चोर धाड़ेल, उन्हनि जूं निशानियूं इहे आहिनि त जेकॾहिं नबी साईं जो शान बयान कंदासीं, नूर जूं ॻाल्हियूं कंदासीं त बूथ टेड़ा थींदनि, नबीअ जे ग़ैब जूं ॻाल्हियूं कंदासीं त ईअं वरी कीअं हूंदो, नबीअ जे हाज़ुर नाज़ुर जूं ॻाल्हियूं कंदासीं, चईं बाबा इहे मिड़ई हथ जूं ॻाल्हियूं आहिनि, ईअं वरी कीअं हूंदो। नबीअ जे मीलाद जूं ॻाल्हियूं कंदासीं, न बाबा हराम आहे, नबीअ खे हितां करूड़ीअ मां या रसूल लाइ करे सॾु कंदासीं त असांखे मुशरिक चयो थो वञे, बिदाती चयो थो वञे। वरी जे सहाबा किराम जूं ॻाल्हियूं था कयूं पिया त वरी कुंडस में सुस पुस पई हले। अहल बैत जो शान बयान कयूं त वरी हुसैन खे ॿाहिरि कढियूं बीठा आहिनि, यज़ीद जी जंग विच में अड़ायूं बीठा आहिनि। वरी जे कयूं था दस्तगीर महबूब सुबहानीअ जी औलिया किरामनि जो शान, न बाबा जेको मरी वियो सो छुटो हो, कब्रुनि में सुता पिया आहिनि, छिता थी मुआहिन बरेलवी अलाह खे छॾे करे हाणे वरी वलियनि जे कॾ हो पाण अलाह जा मोहताज। यार वॾी ॾाढो ॾुखियो मरहले मां गुज़री रहिया आहियूं। हाणे असां मौलविन जी दाल न ॻरी, हाणे कम आहे हिते बुज़ुर्गनि जो, वलियनि जो ऐं दस्तगीर बादशाह पीर जे बचड़नि जो, त पंहिंजे वॾनि खे संभाले कमायूं करे निगाह करे चोरनि खे बि अबदाल बणाइनि, असां जहिड़नि मुल्लनि खे बि वक़्त जो को गौस बणाइनि। थोरो ॻाल्हायो। हाणे मां खे तकरीर जो मिलियो आहे 1 कलाक टाइम, घणो 1 बजे वेठो आहियां, 1:15 बजो थियो आहे, मुनो कलाक अञा तकरीर करणी आहे। इन मुने कलाक में मां औलिया किराम जे शान में 10 आयतूं पढ़ंदुसि। हूअं त मूंखे 30 आयतूं यादि आहिनि वलियनि जे शान में। हिक आयत पढ़ंदो वञा, उन्हीअ जी तशरीह कंदो वञा, जे मां वहाबीअ खे गोॾा न भञाए झुकायां त पोइ मां दस्तगीर जो मुरीद ई न आहियां। पर हाणे टाइम खे मदे नज़र रखंदे, छो त जीअं त अॼु औलिया किरामनि जे कॾ बाहि पई थी बरेव, छो त नकुली पीर बि निकिरी पिया आहिनि, जिन हेड़नि पीरनि खे धचको लॻायो आहे। ॻाल्हायो। जेको तो भंग चर्च मां बदिलजे मरे त विझोसि मथां पढ़ो हे बभड़ फ़कीर पीर पैदा थियो आहे। क़यामत जे ॾिहाड़े छॾाए पाण बि कोन सघंदो, वरी मुरीद कंदो वधे। सो तमामु ॾाढो ॾुखियो वक़्तु अचे वियो आहे। इन्हनि ॻाल्हियुनि बि असांखे मुंझाए वेठो आहे। तंहिंजे करे अॼोकनि पीरनि खे, बुज़ुर्गनि खे असांजो अर्ज़ु आहे, सैयद हुजनि या उम्मती हुजनि, तव्हां रसूलुल्लाह जे शरीयत पाक जे मथां अहिड़ो कदम साबित रखो जो अॼोके माहौल खे ॾिसी करे ऐं तव्हांखे पंहिंजा उहे किरदार अदा करणो आहे।
जो रात जो मदीने वारो साईं जीअं हुसैन जे वक़्त में हिते अचे थले मुबारक ते कदम घुमाए वियो हो त अॼु छो न अचे ईअं करे लवे हथ मथा खणी करे सुभाणे ले कोन था सघूं असां खां को गुथो सुथो लफ़्ज़ निकिरी वञे दस्तगीर जे सदके माफ़ कजो मथां असांजी कई कमाई न हली वञे हाणे बसि क़ुरान शरीफ़ जूं आयतूं ॿुधो छो त अॼोको जेको बि बदमज़हब आहे का हदीस था पढ़ूं तॾहिं बि इहो ज़ालिम चवे थो त बाबा इहा ज़ईफ़ आहे बाबा इहा ग़रीब आहे बाबा हिन जो रावी हीअं आहे मार क़ुरान जी पवेस जान छॾाए थो वञे हाणे मां ॾियांसि थो क़ुरान जी मार क़ुरान न ज़ईफ़ आहे न ग़रीब आहे जे क़ुरान खे मञींदो त दस्तगीर जा कदम जलींदो जेकॾहिं न मञींदो त पछाड़ीअ क़ुरान पुॼंदुसि त सही हाणे जेका बि जमायत अचो हिते वेहंदा वञो हिकिड़ो कलाक दस्तगीर जे सदके माफ़ कजो अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो त इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात सयजअल लहुमुर रहमान वुद्दा इन्नल लज़ीना आमनू बेशक जन ईमान वांदो व अमिलुस सालिहात ईमान आने खां बाद में चंगा कम कया सयजअल लहुमुर रहमान वुद्दा रब तो फरमाए त अन करीब उन्हनि जे वास्ते रहमान मोहब्बत पैदा कंदो ॻाल्हायो ईमान आणण में शर्त आहे ईमान आंदऊं पोइ चङा कम कयूं तव्हां खां त मुशाद रोज़नि में जेके शींहं सुता पिया आहिनि इन्हनि चङा कम कया या बुरा कम कया ॻाल्हायो ॻाल्हायो चङा कम कयूं ख़ुदा जे ख़ल्क़ खे सुधारियूं बेनमाज़नि खे नमाज़ी बणायूं करामतूं ॾेखारियूं छो त इन्हनि जा हथ रसूल पाक जे दामन में हथ हुया जमायत जे मथां अल्लाह जो बि हथ आहे हीअ वॾे भाग वारी जमायत आहे पोइ चङा कम कयूं रब जूं इबादतूं रियाज़तूं कयूं उहे कीअं कयूं भेटाई थो चवे ज़ाल ज़िक्र रब जो वेल न विसारीन सनासी सुबहान खे सदाई सारीन तस्बीह जे तलवार सां मुल्हिद खे मारीन जज़ाउहुम इंद रब्बिहिम उते इख्तियारीन पर चङी पाड़ी ने पोइ गुर खे गॾिया कापड़ी या रसूल अल्लाह हाणे बसि महिरबानी कजो नारा न हणजो मुंहिंजो इहो टाइम बि मां खणा कलाक आहे न अल्लाह ताला फरमायो त जॾहिं मुंहिंजे इबादतुनि में रियादतुनि में मां रंगीअ जा रंग तव्हांजे मथां चढ़ी विया तव्हां लाल बणिजी वियो हाणे कंहिंखे कलंदर कयुमि कंहिंखे भिटाई कयुमि कंहिंखे ख्वाजा बणायुमि कंहिंखे दाता बणायुमि कंहिंखे पीरनि जो पीर दस्तगीर बणायुमि कंहिंखे रोज़े धणी बणायुमि कंहिंखे मखदूम मोहम्मद इस्माइल बणायुमि सयजअल लहुमुर रहमान वुद्दा हाणे अल्लाह ताला तो फरमाए त मां रब रहमान पंहिंजनि बाननि जे दिलनि में मोहब्बत तव्हांजी विझंदुसि थोरो ॻाल्हायो हेॾे अलाह जो नालो अथव तवजो करे वेहो अन करीब उन्हनि जे वास्ते रहमान मोहब्बत पैदा कंदो ख़ुदा तो फरमाए त हाणे मां पंहिंजनि वलियनि सां रब वाइदो कयो आहे त मां पंहिंजनि बाननि जे दिलनि में पंहिंजनि वलियनि जी दोस्तनि जी मोहब्बत विझंदुसि हे चरियो अंधो थियो आहे खाम खाधो पंहिंजो पाण खे ख़राब करे अरे ख़ुदा वाइदो कयो आहे पंहिंजनि दोस्तनि सां जन बाननि जे दिलनि में अल्लाह वलियनि जी मोहब्बत विझंदो कजे मां खे ताक़त न आहे जो इन मोहब्बत खे कढी सघे
थोड़ो ॻाल्हायो। हे मां तकरीर करे थो वञा, जेकॾहिं इहे क़ुरान पाक जूं आयतूं विलायत ते दलालत न कनि ऐं वलियनि जे शान में न हुजनि, मां हथ अखर लिखी ॾींदुसि त क़ुरान ते मुंहिंजो खून तव्हांखे माफ़ आहे, मूंखे छूट करे छॾियो। पर जेकॾहिं वलियनि जे शान में रब जो क़ुरान भरियो पियो आहे त पोइ बकवास बंदि कयो। हिकु क़ुरान शरीफ़ जी आयत बि ॿुधो, ॿुधंदव? अल्लाह ताला तो फरमा तिलकल जन्नतुल्लती नूरसो मिन इबादना मन कान तकिया। हे उहो बाग आहे, ओ जन्नतुल फिरदौस जा बाग। हे उहो बाग आहे जंहिंजो वारिस असां पंहिंजनि बाननि मां उनखे कंदासीं जेको परहेज़गार आहे। रखेस क़ुरान मथे ते ॿुधाए त परहेज़गार केॾो आहे, केरु आहे? कढी ॾेखार असांखे परहेज़गार। मवाली बि परहेज़गार न आहे, बात भंग चर्च में भरियो पियो अथसि। मुला बि परहेज़गार न आहे, सुठड़ छेड़नि में भरी पई अथसि। ॻाल्हायो न था? जॾहिं ख़ुदा तो फरमा थो त हे उहो बाग आहे जन्नतुल फिरदौस जो जंहिंजो वारिस असां पंहिंजनि पाननि मां उनखे कंदासीं जेको परहेज़गार आहे। इहे थी परहेज़गार जेके कुबनि में शींहं सुता पिया अथई, रब हिननि खे जन्नत ॾेई छॾी, जन्नतुल फिरदौस जा बाग हिननि जे हवाले करे छॾिया। ॾुख रुगो इन ॻाल्हि जो थो थिए पियो त जहन्नमी जन्नतनि सां पिया विढ़नि। ब क़ुरान शरीफ़ जो आयतूं टी ॿुधो, ॿुधंदव? वाह वाह। अल्लाह ताला तो फरमा वलक़द कतबना फि ज़बूर मिन बअद ज़िक्र अन्नल अर्द यरसुहा इबादी सालिहून। अल्लाह ताला तो फरमा बेशक असां ज़बूर में नसीहत खां बाद लिखी छॾियोसीं त असांजे हिन ज़मीन जा वारिस नेक बाना थींदा। हिन ज़मीन जा वारिस हिन वक़्त में जेके बि आहिनि वडेरा आरज़ी हिन, हकीकत में हिन ज़मीन जा वारिस ख़ुदा जा वली आहिनि। रब जो क़ुरान आहे, रब जो क़ुरान आहे। ख़ुदा फरमायो त बेशक असां ज़बूर में नसीहत खां पोइ लिखी छॾियोसीं त हिन असांजे ज़मीन जा वारिस असांजा नेक बाना थींदा। नेक बाना इहे थी जेके ख़ुदा जा वली, कुतुब, गौस, कलंदर, अबदाल, औताद, नुकबा, नुजबा, मस्त, कलंदर, मजज़ूब। ॻाल्हाइनि नथा? थोरो ॾाढा ॾाढा सुभान अल्लाह चओ। असांजे पासे ॾे हिकिड़ो ख़ुदा जो वली कामिल थी गुज़रियो आहे। पोइ भरिसां हूंदी अज़बानीअ जी ज़मीन, नार ते बसर कंदो हो, वाङण कंदो हो, जेका सब्जी थींदी आहे गोभियूं कंदो हो। पोइ मजज़ूब सुबुह जो वेंदो, साड़े ॿारहं मूंखे बसर त ॾे। हाज़िर साईं बसर ॾेसि, पर रोज़ वञेसि। आख़िर वाणियो तंग थी पियो, हिकिड़े ॾियारे ॾिनईसि धड़का। रोज़ रोज़ बीठो आहे, बसर ॾे बसर ॾे, तुंहिंजे खां कया त हल अॻिते न ईंदो कर। फ़क़ीर त बस कयूं हलियो वियो। राति जा 4 पहर गुज़रिया। सुबुह ते जो वाणियो वञे त न को खूह, न को ज़मीन, न को वाड़ी। ॻाल्हायो? इहा असांजा मुर्शिद करीम ॻाल्हि ॿुधाईंदा। जे मां मुर्शिद ते कूड़ हणां त ख़ुदा मुंहिंजो मुकारो करे। अरे हे चेल खे हथ ॾेई बीही रहियो,
सॼी पंचायत गॾु कयई वाणियुनि जी। अड़े ॾिसो त मां अंधो त न आहियां। अड़े मुंहिंजो बनो काॾे वियो, मुंहिंजा हे बजरे बि काॾे विया, मुंहिंजो खूह काॾे वियो, गॾूं काॾे वियो। जे तुंहिंजी ज़मीन त हुई त हितड़े, पर हाणे त का ॻाल्हि ई कान्हे, काहे आहे छा? चई ॾे त ख़बर कंहिं अलाह वारे खां त पाण न पिटरायो थी। चई हा हिकिड़ो फ़क़ीर रोज़ ईंदो त बसर ॾे तो कल्ह उन्हीअ खे दड़का ॾिनमि, चइबो ईअं मुहकारो हक़ ते करायो थी न पंहिंजो। ॻाल्हायो त चवंदा हा इहो भलो त ॻोल्हियूंसि था। वयसि बसि भाकुर त पोइ पायां अॻुणो आयुमि ॾिठुमि पर नज़र कोन आहे। हेॾे ख़्याल अथव न? हा वञी ॻोल्हे फ़क़ीर खे लधो टेकू मल वारनि पिरभे मल वारनि। ओ फ़क़ीर राम जो घर थींदा आहिनि, बाबा हाणे कावड़ छॾ, असां माफ़ी था वठूं, हे खूह वाड़ी काॾे वियो? चईंदड़े हेॾे ॻाल्हि त ॿुधो, ज़मीन जा मालिक असां, वारिस असां। अड़े वरी मां पियो वञासि त मूंखे बसर ॾे, त मूंखे कल्ह ॾिना अथई दड़का, छो ॾे? बसि मां बाबा ज़मीन ते सौदो करे छॾियो आहे। मां ज़मीन ते सौदो करे छॾियो आहे। साईं काथे ज़मीन ते सौदो कयो थी? चई त इहा तव्हां वारी ज़मीन बलोचिस्तान छट फुलेजीअ में ॾिनी अथमि, उते हिकिड़ा गैराबाद 2-3 नंबर पिया, उहे खणी मां हिते रखी छॾिया आहिनि, मां हुननि खे खातो करे ॾेई छॾी, बसि ज़मीन ते सौदो थी वियो, हलो हाणे बसि वञो हलो। वाणिया चुप थी बीही रहिया। हाणे जेको माण्हू क़ुर खे नथो मञे थो, हिन ॻाल्हि खे न मञींदो, उन जे मञण जी न मञण जी असांखे परवाह कान्हे का। हो हिकिड़ी वरी वाणी चुस त साईं ॻाल्हि त ॿुध, भला इहो तूं इन्हीअ ज़मीन जो मालिक वारिस कीअं आहे? हलो मुख़्तियार कार में खातो खोलायूं 7 फारम ते। भला ॾिसो चई ॾे हा 7 फारम त तपेदार लख रुपयनि जो वठी करे खाता मटाईंदा वतंदा आहिनि, असांखे खातो रब क़ुर में करे ॾिनो आहे। काथे क़ुर में रब खातो करे ॾिनो अथव? चई हे लिखियो पियो आहे त लक़द कतबना फ़ी ज़बूर मिन बाद ज़िक्र अन अर्द यरसुहा इबादी सालिहून। बेशक असां ज़बूर में नसीहत खां बाद लिखी छॾियोसीं त हिन ज़मीन जा वारिस मुंहिंजा नेक बाना थींदा। हेॾो ख़ुदा जे वलियनि जो शान। हे वाह बि जेको पिनीअ थो पेट पाले सो हिननि खे का शइ नथो सम्झे। तव्हां क़ुर खे रुगो पढ़ियो आहे पर क़ुर खे सम्झो न आहे। हे 3 क़ुर शरीफ़ जूं आयतूं चोथी ॿुधो, ॿुधंदव न? तंग त न थिया आहियो न? पोइ चेहरा जेके आहिनि से गुलाब जहिड़ा करे वियो न, त पोइ मुंहिंजी तकरीर बि ॿुधो, उहो सम्झां थो तव्हां गौर सां ज़ौक़ सां, तव्हां मूंखे ॿुधो था पिया, पर भली असां बि कुझु न कुझु दाद लहणोसीं। हेड़ी सियारे जे मौसम में 200 स्पीड ते दिलि जो मरीज़ पियो ॻाल्हाया, पघर पिया वहनि, ऐं तव्हांखे सीसराटी बि नथी अचे। अस्सलाम वालेकुम। हा साईं फरमा बद यौम नहशुरुल मुत्तकीन इलर रहमान वफदा व नसूकुल मुजरिमीन इला जहन्नम विरदा। वाह, यो हाफिज को ॿुधाईंदो त मां कहिड़े सी बारे में आयत पढ़ी आहे। वाह वाह, गुड। हे हाफिज गुड, शाबाश। आयत मुबारक जो तर्जुमो ॿुधो। अल्लाह ताला तो फरमायो त जंहिं ॾींहुं, छा तव्हां बि चओ, छा ख़ुदा फरमायो त जंहिं ॾींहुं असां परहेज़गारनि खे रहमान जे तरफ़ वठी वेंदासीं मेहमान बणाए। गलत, बुतन वारियूं आयतूं तो वलियन खे निशानो बणाए।
दस्तगीर जा मुरीद मरी विया जो तोखे छॾींदासीं लताड़े तोखे मारियूं न त पोइ असां वाइज़ न कंदासीं। खुदा तो फरमा पियो त जंहिं ॾींहुं असां परहेज़गारनि खे रहमान जे तरफ़ वठी वेंदासीं मेहमान बणाए, जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो तू भी कब्र में उथंदे असां भी मुल्ला कब्रुनि में उथंदासीं, ख़ुदा जा वली भी मज़ारुनि में उथंदा। कसम ते थो तव्हांखे ॿुधाया त जेॾी महिल अली असगर जहिड़ा जीलानी जवान कब्र में उथंदा, सैयद हुसैन शाह बादशाह जहिड़ा सैयद जवान कब्रुनि में उथंदा, सैयद शमसदीन जहिड़ा जवान कब्रुनि में उथंदा, रोज़े दणी बादशाह जड़ा जवान सैयद जड़ी मन कब्रुनि में उथंदा, कलंदर भिटाई जड़ा जवान कब्रुनि में उथंदा, मखदूम मोहम्मद इस्माइल प्रियाले जड़ा जवान कब्रुनि में उथंदा। थोड़ो ॻाल्हायो हाणे जड़ी मन जो ये उथंदा ॿियो त मां तव्हां सां का हुजत नथो हली सघां, दस्तगीर जो ई मुहाबो विझां थो त पूरो तवजो माॾे कजो। ये आहे न मुझे पोर दियो न विञाइजो, जेॾी महिल जो खुद बिस्मिल्लाह दुआ कजां त पोइ मां चढ़ी वियो आहियां मथे चोट ते। हाँ 300 त पोइ बोलण त भला ईदी वारनि जी घोर आहे न। आमीन अल्लाह आमीन अल्लाह आमीन। जेॾी महिल जो हे मज़ारनि मां ॿाहिरि उथंदा त ख़ुदा जे वलियनि जे मज़ारनि जे मथां बुरा कई मलाइक बीठा हूंदा, भई हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ। ख़ुदा जे वलियनि जे मज़ारनि जे मथां केर बीठा हूंदा, बुराक ऐं मलाइक। अल्लाह जा वली पुछंदनि अड़े बाबा तव्हां कीअं आया आहियो, चईंदा असांखे रब मोकिलियो आहे तव्हां ॾे त मुंहिंजा दोस्त वली मज़ारनि मां उथनि त उन्हनि खे बुराकनि ते चाढ़े इस्तक़बाल जे सूरत में मां रब जे दरबार में मेहमान बणाए वठी अचो। तो है मुबीन दाहरिया न शाबाश। अरे जेड़ी मल जो बेअदब गुस्ताख मुल्लो उथंदो त मंडी गॾे भी कब्र ते न हूंदसि बीठो पिटींदो। अरे माजी तबलीग काॾे वई, अरे मुंहिंजा चिल्ला काॾे विया, अरे मुंहिंजा हज काॾे विया, अरे मुंहिंजूं ज़कातूं काॾे वयूं, अरे मुंहिंजा हे कारा टिका निड़ ते ठाही हम कसी कसी अधमो थियासीं। अबोल छा थो चवे इन्हनि सां जहिड़ो करे कहिड़ो थो जो क़यामत जे ॾिहाड़े ये ख़ुदा जा वली बुराकनि ते चढ़ी वॾे शान ईमान सां हुननि जो रब मीज़बान हूंदो, मेहमान कलंदर भिटाई ख्वाजा गरीब नवाज़ हूंदो, गौस बहावल हक़ ज़करिया मुल्तानी रब जो मेहमान हूंदो, साईं शाह रुकन आलम सुभान अल्लाह न पियो चवे। हिन ॻाल्हि खे मामूली थो सम्झे त हे भत खोर आहिनि, असां भत खोर आहियो बाक़ी तूं अंगूठो खाईंदो आहे छा? असांखे थो चवे साईं हे भत खोर आहिनि, यारीअ जो भत। वाह 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 वाह। अञा अॻिते त आयत मुबारक क़ुरान पाक जी ॿुधो, इहो त रब्बुल आलमीन पंहिंजे दोस्तनि जे शान में बयान फरमायो त जंहिं ॾींहुं असां परहेज़गारनि खे रहमान जे तरफ़ वठी वेंदासीं मेहमान बणाए। अॻिते आयत सिधी करे ॾे राणो आहे बिस्मिल्लाह वे वनसूकुल मुजरिमीन इला जहन्नम विरदा। रब फरमा पियो त ॾोहारनि खे कंहिंखे जहन्नम जे तरफ़ मोकिलींदासीं उञो। जहन्नम जे तरफ़ मोकिलींदासीं उञो, तव्हां बि चओ न उञो। उहे ॾोहारी कहिड़ा, धाड़नि जे हण वारा न, माण्हुनि खे अगवा करण वारा न, रोडनि तो साइकिलनि जे फुरण वारा न, मस्जिदनि मां बूटनि जे चोराइण वारा न, मिस्कीननि जे माल ॿधण वारा न, कलंदर भिटाई दस्तगीर जा दुश्मन ॾोहारी। ॻाल्हायो जेॾी महिल हाणे हेॾे ॿुधजाए
हे वॾे फखुर सां नाद सां लाड सां अचे रब जे कोरट में बीहंदा। अॼु दुनिया ॾिसंदी त असांखे इबादतुनि जा तबलीगुनि जा केॾा था रब इनाम ऐं इकराम ॾे। हे ख़ुशफ़हमीअ में बीठा आहिनि, ख़बर न पई त अचे मलाइकनि हथनि में हथ कड़ियूं विधनि। जी साईं, हा बस ठीकु आहे। हाज़िर मुंहिंजा साईं, हिननि खे हथनि में हथ कड़ियूं पइजी वयूं। अलाह जो नालो अथव, मूं ॾे ॾिसिजो। मलाइक चवंदनि त हलो ॾे हेॾे मुला बेअदबो जहन्नम ॾे। अरे अब्बा ख़्याल त कयो, भुला त न आहियो। मलाइक चवंदनि त असां रब जा मलाइक आहियूं, मलाइकनि खां भुल न थींदी आहे, मुलनि खां भुल थींदी आहे। अरे बाबा खे ॾाढ़ियूं अमल नामो खोलियो, हज ज़कातूं फितरा इबादतूं तबलीगा चिल्ला चई हा 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 सभु कुझु तव्हांजो अमल नामे में आहे। पर कहारीअ जे कोरट में ॿ टे केस थिया अथव। केस केड़ा केस थिया आहिनि? मलाइक चवंदा आहिनि अॻ में त पंहिंजे नबी मुहम्मद मुस्तफ़ा जो केस अथव, जंहिंजो कलमो पढ़ंदा हुयो। असां नबी साईं जे दीन जी हेॾी तबलीग कईसीं, नबीअ जो केस चई हा। चई कहिड़ो केस कयो अथई? अल्लाह मूंखे नूर करे पैदा कयो हो, हिननि मूंखे पाण जहिड़ो बशर चयो हो, रब मूंखे पढ़ाए इल्मु ग़ैब जो अता कयो हो। हिननि चयो त का ख़बर कान्हेसि, नबीअ मूंखे हाज़िर नाज़िर बणायो हो, इन्ना अरसलनाक शाहिदा बणायो। हिननि चयो त हाज़िर बि नाहे नाज़िर बि नाहे। करूड़ीअ में आशिक़नि मुंहिंजा मीलाद मल्हाया, हिननि मुंहिंजनि उम्मतनि चयो हो त हराम आहे। पके चांग ममो जनाशकन मांखे या रसूल अल्लाह करे सद कया चई तमाम मुशरिक थी वियो। मां पंहिंजे क़बर अनवर में हयातुन नबी हुयुसि, हिननि चयो त जेको मरी वियो सो छुटो। हे तव्हांजे नबीअ जा केस आहिनि। हेॾे हेॾे मादी ख़्याल कर न हला। अबू बकर उमर उस्मान जो केस अथव। उन्हनि वरी कहिड़ो केस कयो आहे? चई त योम सिद्दीक़ बि मल्हायूं, योम फारूक बि मल्हायूं, योम उस्मान बि मल्हायूं। असांजे मुर्शिद मोहम्मद करीम जो योम मीलाद न मल्हायूं, असां बि था केस कयूं। मौला अली शेर खुदा जो केस अथव। उन कहिड़ो केस कयो आहे? चई त मूंखे मुश्किल कुशा न चवंदा हुआ, हिननि वटि कहिड़ा सबूत हुआ? मूं जनाशकनि जा आलिया जा नारा हया, हिननि हुननि खे चयो त तव्हां काफ़िर थी वियो। इमाम हुसैन आली मक़ाम जो केस अथव। चई त उन भला वरी कहिड़ो केस कयो? चई त इमाम साईं जो केस अथव त हिननि चयो हो त हुसैन ना हक़ ते हो, यज़ीद हक़ ते हो। दस्तगीर बादशाह पीर अब्दुल कादिर जीलानीअ जो केस अथव। हुनजे मुरीदनि खीर विराया हा, यारियूं कयो हो, तव्हां चयो हो त इहे सभु हराम अथव। बाबा केस अथव मुंहुं ॾियो। हीअ तव्हांखे वाइद जो केरु ॿुधाईंदो? अकबर ॿुधाईंदो, अकबर। कलंदर जो केस अथव। चई उन वरी कहिड़ो केस कयो? चई त तव्हां वाइदनि में चयो हो त कुटी कहिड़े कलंदर पीर ते वई आहे जो 10-12 गुल न थी ॼणे। तव्हां रनूं वठी था पीर कलंदर ते वञो, पीर तव्हांजे रनुनि खे हीअं हीअं कंदा आहिनि। केस अथव केस। हेॾे ॿुधो, हेॾे भिटाईअ जो केस अथव। हिकिड़े जलसे में अकबर हाफ़िज़ बैत पढ़िया हा, तव्हां हसी उड़ाई हुई, ठठोल कयव। असांजा मौलवी क़ुरान पढ़ंदा आहिनि, क़ुरान पढ़ंदा आहिनि, हे रुगो बैत पढ़ंदा आहिनि। भिटाईअ चयो त मां 11वीं सदीअ में, हे 14-15 सदीअ में तारीफ़ त मां रसूल पाक जी कई। हिननि जो मां ॾोह कहिड़ो कयो हो जो मुंहिंजे बैतनि ते पिया कावड़ जन। हे भिटाईअ जो केस। अख करे लॻी। हलो हेरे बाक़ी तव्हां जूं तबलीगा, हज, उमरा,
उहे पिया आहिनि अलाह ॾींदो सवाब पर असांखे रब हुकुम कयो आहे हिननि खे ॿधो अॻ में जन में वठी वञो हलो हेॾे भला 5 मिंट बि इहो त को सामन ॻोल्हियूं रब जे कोरट में ॾियूं वींदा मदीने वारे ॾे त मदीने वारो मुंहुं खणी फेराए मुंदुनि में अरे छा कढाए रे तुंहिंजो वेंदा अबू बकर उमर उस्मान अली ॾे त पंहिंजो न कंदनि वेंदा दस्तगीर बादशाह पीर ॾे त पंहिंजो न कंदुनि वेंदा इमाम हुसैन आली मक़ाम ॾे त मुंहुं फेराईंदुनि वेंदा अबे अमर ॾे त पंहिंजो औलाद न कंदनि ज़ाइल हिते पुड़ कढियूं बीठी अथनि उते ज़ामिनगिरी किथे खणंदनि भाइर हिते था हिक ॿिए सां ॻोल्हनि सां विढ़नि मिल्कियत ते उते काथे ज़ामिन पवंदा दोस्त हिते लालचड़ा लॻा था वतनि उते काथे ज़ामिनगिरी खणंदा कहारीअ जे कोरट में हुकुम थींदो त भली ज़ामिन आणियो पर ज़ामिन कोई न पवंदुनि सुन्नत जमायत वारो गुनहगार आहियूं बदकार आहियूं जेॾी महिल रब जे कोरट में असां बि पेश थींदासीं पर असांजो ज़ामिन मदीने वारो आहे तुसां कचारी हक़ दी बैठी हो इता झूठ न कोई दलील होवे उता कम नगी को सुपारिशां दा भावे मूसा भावे खलील होवे जिहदा फैसला अरशा ते हो जावे उहदी मोड़ न कोई अपील होवे पर रफीक मुकदमा वो क्यों हारे जिहदे पासे मोहम्मद वकील होवे बेवरी हिकड़े आज का चयो त कयामत जिसको कहते हैं वो ईद है अहले सुन्नत की कयामत हुंदी काफरन जे लाइ हशर में हशर हुंदो मुनाफिकन जे लाइ जन जे हथन में दस्तगीर जी दामन है उन्हनि जे लाइ कयामत न हूंदी इहो ईद जो ॾिहाड़ो हूंदो सुन जो ईद जो ॾिहाड़ो आहे छाजी कयामत आहे कयामत जिसको कहते हैं वो ईद है अहले सुन्नत की एरे गाल बुधी छड़ियो तवा सुनन के एकड़ो अर्ज कयूं वञा कबूल कंदो ना असा सुन्नी सजा सोना थी पऊं मां कुरान ते तो चवा त वहाबी खे न वणंदासीं असा कुरान ते तो मां तवा खे चवा सजा सोना थी पऊं खीए खे न वणंदासीं अरे दस्तगीर जा मुरीद ज़ालिम जॾहिं तूं उन्हनि खे नथो वणे त उहे तोखे छो था वणनि ॾे अॻिते हलंदा त हे थोला छा कंदा अरे पाणीअ जो ढुक त ॾियो अरे भली असांखे दोज़ख ॾे वठी हलो पर मरी वियासीं अरे पाणीअ जो ढुक त ॾियो मलाइक चवनि था न त मुला ॻाल्हि ॿुधी असांखे बि तव्हांजे हालत रहम अचे अथो पर यार असां मजबूर आहियूं जो रब असांखे चयो आहे त इन्हनि ॾोहारनि खे जनम ॾे वठी वञो पर उञो अरे रख तस्बीर रख छा पतो ईअं पाणी उञ मरी वियासीं पाणी अरे कासाई बकरीअ खे कोहंदो हो बि पाणीअ जो ढुक प्यारे पोइ कोहंदोसि अरे भली कोहो मारियो पर पाणी के पाणी बाणी कोन मिलंदो अलाह साईं असांखे हुकुम कयो हिननि खे उञो वठी वञो इन्हीअ जे करे जो तव्हां मदीने वारे साईं जे मिलाद जे शरबत जामे शीरीअ खे हराम चयो हो रूह अफ़ज़ा खे हराम चयो हो तव्हां दस्तगीर बादशाह पीर जे यानीअ जे खीर खे हराम चयो हो तव्हां इमाम हुसैन आली मक़ाम जे सबील खे हराम चयो हो हलो हेॾे हेॾे सही आहे हाणे आयतूं जेके पढ़े में मुंहिंजो टाइम पूरो थी वियो 10 ते पहुची कोन सघियो आहियां 30 जो हीअं बस वणंदो आहे त सभु मुला मारींदो आहियां या ख़बर हो जाई
अल्लाह साईं तव्हांखे खुश रखे, तव्हांखे आबाद रखे। तव्हां वॾी भाग वारी जमायत आहियो जो दस्तगीर जी दामन अथव। हाणे वरी हिकिड़ी आयत नंढड़ी अञा ॿुधायांव थो। अल्लाह वारनि जो हीअं सिज वांगुरु क़ुरान में शान लिखियो पियो आहे। हे चवे त का ॻाल्हि ई कान्हे का। अल्लाह ताला तो फरमा बद वल्लज़ीन यबीतून, आप लगनी है वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। अल्लाह ताला तो फरमा बद जेके रात गुजारींदा आहिनि पंहिंजे रब जे वास्ते, जेके रात गुजारींदा आहिनि पंहिंजे रब जे वास्ते सजदे ऐं क़याम में। वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। जेके रात गुजारींदा आहिनि पंहिंजे रब जे वास्ते क़याम में ऐं सजदन में। ओ इन आयत जो तर्जुमो भिटाया कयो त सारी रात सुबहान जागी जन याद कयो। उन्हनि जे अब्दुल लतीफ चए हाणे मिटीअ लधो मान, कोड़ी कन सलाम अचो आदर उन जे। तू रात जो शराब पी वञी सुम्हंदो आहे, हे राति जूं रातियूं गुज़ारींदा आहिनि, जागंदा आहिनि सजदे में क़याम में। मुल्लो भत जो देगड़ो खाई करे खोखरो पियो लॻंदो अथसि। इहे कुपन वारा जवान रब जे दरवाज़े ते सॼी राति जागी इबादतूं कंदा अथव। पोइ क़ुरान में शान बि रब इन्हनि जो लिखियो आहे न, तुंहिंजो लिखियो आहे। जेके राति जूं रातियूं गुज़ारींदा आहिनि रब जे वास्ते, सॼी रात क़ुरान पढ़ियूं, सॼी रात नबी पाक जा दुरूद और सलाम पढ़ियूं। और तू मसा नौजवान सॼी रात क्रिकेट ते ॾिठासीं। क्रिकेट कावड़ कंहिंखे लॻे त भली लॻे, सॼी रात जंग ते लॻी पई आहे। साईं क्रिकेट ते वेठो आहे, मां थी चाहे जो कोप खणी अचेसि या भेण या ज़ाल त हीअं हथ करे थो वठे त मथां छको न लॻी वञे ऐं चौको न लॻी वञे। नथा ॻाल्हाइनि सभु भेड़ा क्रिकेट जा आहियो छा सभु? हे जेके सारी रात रब जे वास्ते गुज़ारींदा आहिनि सजदे में ऐं क़याम में, पोइ उन्हनि जे वास्ते इहो शेर चयईं त सारी रात सुबहान। पर तुंहिंजे असांजे वास्ते चयईं त सुती सॼे तूं मुंहुं वेढ़े मुंहनि जी। ओ जागा गिन अखियुनि खे जातुई न ॾेई, हथा तो पेई थी कचो किचन खे करे। बे शहर में तो भिटाई चवे त सासे करे सिंगार, तब मेहमान वाकी मिट्टीअ जो कोडी नखड़ंदे पाण सां सचो हलंदी साण। हित सदाई सुल्तान हुते पिटींदे परदेह में। हे भिटाई जो रिसालो नसीहत जो भरियो पियो आहे। खुदा जो कसम खणी थो चवां त भिटाईअ जो रिसालो पढ़ी पढ़ी खुदा जा वली बणिजी विया। चवेसि थो त करहा कारी रात सिघो पवंदई सुञ में, लुछंदे पुछंदे की नकी लवंदे लात, जे वड़च ना गई वात से ओगा छींदे अगिया। वाह वाह, अल्लाह वारनि जो शान अथव। इन जे मथो अमल कंदो इंशाअल्लाह तबारक व तआला त क़यामत जे ॾिहाड़े दामन दस्तगीर बादशाह पीर शहनशाह बगदाद जी हूंदी। हथ तमाम प्यारी जमायत जा हूंदा।
ऐं मदीने वारे साईं जो दुरूद कसरत सां पढ़ंदो लिवाल हमद जे झंडे जी छांव तव्हांखे नसीब थींदी। आख़िरी वक़्तु अथव सॼी दुनिया सां फिटाइजो, मदीने वारे सां न फिटाइजो, औलिया किरामनि सां न फिटाइजो। या त उन्हनि जहिड़ा थी ॾेखारियो, जे इन्हनि जहिड़ा नथा थी ॾेखारियो त इन्हनि सां निस्बत क़ाइम दाइम रखियूं वञो। क़यामत जे ॾिहाड़े इन्हीअ निस्बत जे करे जेकॾहिं असहाब काफ़ जो कुतो इंसान बणिजी जन्नत में वेंदो त पोइ हीअ जमायत बि दस्तगीर जे सदके जन्नत में वेंदी। निस्बत वॾी शइ आहे। असांजो टाइम पूरो थियो साईं, अञा 5 मिंट आहिनि। पोइ जे 5 मिंट आहिनि त मूंखे सैयद सुहिणे जीअल शाह बादशाह जो हिकिड़ो हुकुम थियो आहे, पोइ उहो पूरो कयां थो भला। आओ यार, सैयद जो हुकुम थे हाणे ज़ोर ॾियां थो, पोइ रख दस्तगीर ते। हा चवे थो त सूंह सभु तो ते ख़तम तुंहिंजो कसम, सूंह सभु तो ते ख़तम तुंहिंजो कसम। सुभान अल्लाह जो बात खोल। सूंह सभु तो ते ख़तम तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठ में तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठ में तुंहिंजो कसम। सूंह सभु तो ते ख़तम तुंहिंजो कसम। ॿी माई खे सूंह सभु तो ते ख़तम तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठ में तुंहिंजो कसम। सूंह सभु तो ते ख़तम तुंहिंजो कसम, सूंह सभु तो ते ख़तम तुंहिंजो कसम, सूंह सभु तो ते ख़तम तुंहिंजो कसम, सूंह सभु तो ते ख़तम तुंहिंजो कसम। हिक झलक तुंहिंजी लखनि जा हौसला, हिक झलक तुंहिंजी लखनि जा हौसला, आलिमनि विसरियो इल्म तुंहिंजो कसम, आलिमनि विसरियो इल्म तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठ में तुंहिंजो कसम। सूंह सभु तो ते ख़तम तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठ में तुंहिंजो कसम। सूंह सभु तो ते ख़तम तुंहिंजो कसम, सूंह सभु तो ते ख़तम तुंहिंजो कसम। हुस्न तुंहिंजो आहे दर्द जी दवा, हुस्न तुंहिंजो आहे दर्द जी दवा, ऐं मरीज़नि जो मलम तुंहिंजो कसम, ऐं मरीज़नि जी मलम तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठ में तुंहिंजो कसम। कोन तो जहिड़ो ॾिठ में तुंहिंजो कसम, कोन तो जो कसम। सूंह सभु जिते हली तो कदम कुर्बन जा खणी, जिते हली तो कदम कुर्बन जा खणी, जाइसा जन्नत इरम तुंहिंजो कसम,
जाइज़ा जन्नत इरम तुंहिंजो कसम कोन तो जहिड़ो ॾिठ में तुंहिंजो कसम तोते ख़तम तुंहिंजो कसम मेठ में माखिया मिठानन में खा मिठो मेठ में माखिया मिठानन में खा मिठो आहे अवख जो इस्म तुंहिंजो कसम आहे अवख जो इस्म तुंहिंजो कसम कोन तो जहिड़ो ॾिठ में तुंहिंजो कसम तिरछी नज़रों चहे ते जानी तो विधियूं तिरछी नज़रों चहे ते जानी तो विधियूं सो किरी पियो मुंहिंजी कदम तुंहिंजो कसम सो किरी पियो मुंहिंजी कदम तुंहिंजो कसम कोन तो जहिड़ो ॾिठ में तुंहिंजो कसम तव्हां सुभान अल्लाह त चओ पीर अॻियां है भला छा छा चवे पीर अॻियां है भला छा छा चवे छा लिखी सघंदो कलम तुंहिंजो कसम छा लिखी सघंदो कलम तुंहिंजो कसम कोन तो जहिड़ो ॾिठ में तुंहिंजो कसम तव्हां प्यारी जमात खे मुंहिंजी तकरीर वणी आहे सॼी जमात खे त पोइ 3 दिसंबर ते वरी अचां थो सैयद सुहिणे मोहम्मद ज़िया उल्लाह जीलानीअ वटि वॾा वॾा इश्तिहार लॻा पिया आहिनि तव्हांखे दावतनामा बि मिलंदा ऐलान बि थींदा दरगाह शरीफ़ ते सैयद सुहिणे हुसैनन जो उर्स मुबारक सैयद सुहिणे दीन जे सिज साईं शमस दीन जीलानीअ जो उर्स मुबारक पोइ उते मूंखे तकरीर जो मौज़ू हज़रत क़िबला साईं सैयद मोहम्मद ज़िया उल्लाह शाह जीलानीअ अहल बैत जे हुब मुहब्बत अहले बैत जो मौज़ू ॾिनो हुआ जेको अचे मुंहिंजी उते तकरीर ॿुधंदो इंशाअल्लाह तबारक व तआला जे बद मज़हबन जे पासे ॾे हूंदो विच ते लीको कढंदुसि जेकॾहिं दस्तगीर जी नाकेली नक में पइजी वियसि त हीअं धिका खाई अचे दस्तगीर जे कदमनि में किरंदो अहल बैत जो शान बयान मां कंदुसि अल्हम्दुलिल्लाह वल मिन्नत असां हिन दरगाह शरीफ़ जा ख़ादम आहियूं ग़ुलाम आहियूं आलम सगोरा त एतिरा साईं घुराया आहिनि पर ख़ासि टाइम मूंखे ॾिनो अथई त जॾहिं तो पाण जान छॾी हिते मूंखे टाइम ॾिस न 1 कलाक ॾिनऊं न हाणे 5 मिंट मथे थी विया न सुमर साईं फोटो खई मथां बीठो आहे पर उते मां जे लाइ टाइम न हूंदो जॾहिं मां पाण कुर्सीअ खे छॾियां हा हा पोइ इंशाअल्लाह तबारक व तआला तव्हांखे सरशार कंदासीं आल बैत जो शान क़ुर ऐं हदीस जे रोशनीअ में तव्हां असां खां ॿुधो ॿुधो त तव्हां हुननि खे ईअं चवंदव त तव्हांखे त ॿिए जे नुक़्ते जी बि ख़बर कान्हे का आल बैत जो शान बयान कनि त दस्तगीर बादशाह पीर जा मुरीद कनि सुन्नत जमायत वारा कनि पर पोइ अॼु माण्हू विया आहिनि उघिलजी
हे भाई मुल्ला आहिनि तव्हांखे अंगूर खपे अंगूर ये कन खां वठी करे अहिड़ो सिधो कंदो साम जो इहो यादि रखंदा गप जा किला न बणिजो तव्हां मोहम्मद जा सिपाही बणिजी वञो दस्तगीर जे फौज में शामिल थी वञो तव्हां में पंहिंजे मसलक जे लाइ अहिड़ी गैरत हुजे जेको हीअं ओॾारे त घणी कढेसि ज़ामिन तुंहिंजो बगदाद वारो बादशाह वा मदीने वारो साईं वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।